इंट ठीक है इंट एंड आंट लबनी में फर्क करो एंड भाई प्रीपोजिशन है लबनी में फर्क करो इंट जेको आ इनसाइड ला इस्तेमाल थींदो आ पर का से मूवमेंट करे अचे ठीक है मूवमेंट करे अंदर अचे के जगह दो आंट जेका है वो मूवमेंट कंदी आ सरफेस ॾांहुं ठीक है माना मां पेन उछलाया हितां उछलाया टेबल ते पेन माना मूवमेंट कंदी आहे छा ते ऑन द टेबल माना टेबल जे मथां आई नी माना आंट ठीक है सरफेस माना का से मूवमेंट करे आंट माना मथां अचे ऐं इंट माना का मूवमेंट करे जगह ॾांहुं स्पेस ॾांहुं अचे ठीक है हाणे ॾिसो वधीक हाणे इंट शोज मूवमेंट from outside to inside something माना इंट वो ॾेखारे थो त का से ॿाहिरि खां अंदरि वञी रही आहे माना ॿाहिरि खां का से अंदरि वञी रही आहे हाणे एग्जांपल्स ते अचो she went into the room she went into the room माना छा थो चवे हूअ कमरे में आई हूअ कमरे में आई माना ॿाहिरि आई अंदरि inside की गाल के माना outside to inside बाहर का अंदर आते she went into the room the cat jumped into the box ठीक है the cat jumped into the box माना बिल्ली जंप करिनो बॉक्स में माना बाहर आ किने वई अंदर outside का inside रे वई ठीक है he put the book into the bag हिन किताब थैले में रखियो माना किताब बाहर हां खाली किने इनसाइड में रखे अंदर ठीक है अंदाज समझ में अची माना सादे शोज मूवमेंट फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड समथिंग मूवमेंट ने लफ्ज ही माना चाहे हरकत माना का से हरकत के बाहर अचे अंदर ठीक है ओ मूवमेंट करे तो उन ला इस्तेमाल छा थींदो इंट एग्जांपल से था हाने आंट दे अलाउ शोज मूवमेंट टू अ सरफेस सरफेस अंदर आनी मता जो मता ही से थे ऑन टॉप केदा शोज मूवमेंट टू अ सरफेस आनिंगे मतलब ऑन टॉप ऑफ समथिंग है तो आंट वो दिखारे तो तका से के छे जे मथा वने थी का से के छे जे मथा वने थी जे माय पेन उछलाया ये वने थी केने मथा वने टेबल जे माने ऑन द टेबल ठीक है का से बुधाई का से के छे जे मथा वने थी एग्जांपल्स से गौर कजो द cat jumped onto the table ठीक है द cat jumped onto the table बिल्ली जंप करनो टेबल पे ठीक है she put the book onto the desk she put the book onto the desk माना हुन डेस्क ते किताब रखियो माना डेस्क ते मथा से रखे नी किताब हाने अचो टाइप्स ऑफ इंट हिन जा वरी टाइप्स भी थींदा अथव इंट जा टाइप्स भी थींदा अथव टाइप्स ऑफ इंट हाणे पहिरियों पहिरियों त फिजिकल मूवमेंट फिजिकल छा के चवंदा आहिनि मूवमेंट जेका जिस्मानी तौर पर हाणे मां तव्हां जेका आहे फिजिकल आया ठीक आहे हाणे त फिजिकल मूवमेंट कीअं थी आहे सो ही ran into the house माना हीअ घर ॾांहुं ठीक आहे डोड़ियो माना घर अंदर ही छा कयो डोड़ियो ही ran into the house ही घर में डोड़ियो ठीक आहे हाणे ही मूवमेंट थो करे ॿाहिरि खां इनसाइड ही ran into the house हम ॿियो त चेंज ऑफ स्टेट माना हालत खे तब्दील करे ॾिसो वाटर टर्न्ड इनटू आइस पानी छा में चेंज थी वियो बर्फ में चेंज थियो माना पानी जी हालत छा कयई तब्दील कयई पहिरीं पानी हो पोइ छा में तब्दील थी वियो बर्फ में वाटर टर्न्ड इनटू आइस उन खां पोइ टियों नंबर इंट जो इस्तेमाल थींदो आहे डायरेक्शन या इंटरेस्ट माना कंहिं शइ में दिलचस्पी हुजे या डायरेक्शन ॾेखारे शी इज इंटू म्यूजिक हुआ मौसीक़ीअ में ठीक है हुआ मौसीक़ीअ में दिलचस्पी रखे थी हिन जो मतलब आहे शी इज इंटू म्यूजिक हिन जो मतलब आहे मतलब म्यूजिक खे छा थी करे पसंद करे थी म्यूजिक सां हुआ छा थी रखे दिलचस्पी रखे थी उन खां पोइ
ऑन जब टाइप्स थींदा आहिनि ठीकु आहे हाणे फिजिकल मूवमेंट फिजिकल मूवमेंट किथां थींदी टू सरफेस माना टू सरफेस में ना मथां से ना मूवमेंट कंदो कीअं सो जंप ऑन टू दी चेयर जंप ऑन टू दी चेयर माना जंप किथां थींदा आहिनि टेबल डाउन ठीक है या कुर्सी ना जंप ऑन टू द चेयर माने कुर्सी ना छा तो दे जंप तो दे माने हितां जंप ने में कुर्सी दे माने कुर्सी जे मथा से ते मथा वन ठीक है ट्रांसफर ऑफ पोजीशन माने पानी जगह छा करे तब्दील करे पुट इट ऑन टू द शेल्फ माने खाने में रखो इना के सामने रखो खाने में रखो माने पानी से शादी करे जा तब्दील करे थी put it onto the shelf okay